अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु धमाकेदार तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी कहानी मूं आंदी आहे। नई अपडेट तव्हांजे नाम कंदासीं। दोस्तों अॼु तव्हांखे ख़ासि ख़बर ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जे बारे में। अॼु कुझु अहम ॻाल्हियूं बि आहिनि, उहे बि तव्हां सां शेयर कंदासीं। हीअ वीडियो दोस्तों मुंहिंजे ख़्याल में तव्हां आख़िर ताईं ॾिसो। जे आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हांखे कहाणी सम्झ में न ईंदी। ऐं हिन वीडियो खे पूरो ॾिसी हिकु टुकुर बि आख़िर में ज़रूरु कजो, शायदि खोसो मिला। यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। त असां नेक्स्ट एपिसोड में कुछ अपडेट ॾियां ऐं अहम ख़बर भी तव्हांजे नाम कंदुसि। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त अचण वारी किस्त में हाणे ॿी मूसा ऐं दरिया ख़ान सलाह कंदा त नवाब ख़ान खे फतकाइणो आहे। जॾहिं हितो निकिरंदासीं, दरिया ख़ान सिधी ॻाल्हि कंदो, जॾहिं हितां निकिरी तूं उन खे पूरो करे छॾिजांइ। अॻे न करे सघियो आहियां त इहो कमु बाद में कजांइ। ऐं शेर अली खे त एॾो गुस्सो ईंदो इन इक़बाल एसएचओ ते त मूंखे ईअं छो चयो मां इन मीर जो इन जो मुख़बिर बणिजां ऐं पंहिंजा दुश्मन मरायां ऐं जेको आहे इन्हनि जो साथ ॾियां। इन खे त मां सिधो करे रहंदुसि। शेर अली सफ़ा ऐं गुस्से में अची वेंदो ऐं इहो जेको आहे मुख़बिर कॾहिं कोन थींदो। पोइ किस्से में मां तव्हांखे ॿुधायो शेर अली इन्हनि खे मना करे छॾींदो, लेकिन वीचार बि कंदो इन ॻाल्हि ते। दोस्तों हाणे नवाब ख़ान खे इहे मायूं हितां कढणियूं आहिनि ऐं उन सिजावल पूरी पक ॾेई छॾी आहे मायुनि खे। बाबा तव्हां हिते वेठियो रहो, मां तव्हां सां वेठो आहियां, कंहिंखे ताक़त ई कोन आहे। मां हिन तलाक ॾियाईंदुसि, शर्तूं मञाईंदुसि, लेकिन तलाक त नवाब ख़ान ॾींदो कोन। हू बि ज़िद्दी आहे। सिजावल ख़ान खे पंहिंजा कमु कढणा आहिनि ऐं संगत जो ठाह कराइणो आहे। काफ़ी ॻाल्हियूं मञी वेंदो ऐं नवाब ख़ान मूसा ऐं दरिया ख़ान खे रिहा करण ते तयारु थी वेंदो ऐं नैना जे हवाले सां कुझु अड़ियूं कंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।